मन जी गति संभालियो भाई, मन साई त लड़ाई आ। ओहो मन ही मित्र है, मन नम अगर मने तो मन ही दुश्मन आ। मन एव मनुष्याणाम बंध मोक्ष कारणम। भगवान कृष्ण चवनि था मन ही मानव जे बंधन ए मुक्ति जो कारण आ। सतमार्ग में लगी वने तो मुक्ति, कूड़ में लगे संसार में लगे तो वरी बंधन। इन करे मन सां ही त लड़ाई आ। फुकट में ॿियनि सां था लड़ूं, ॿाहिरि था लड़ूं, हिन सां हुन सां हिन सां, कुझु बि न आहे। सॼी लड़ाई पंहिंजे मन सां आहे। ॿाहिरि केतिरा बि माण्हू बुरा हुजनि, तव्हांखे छा करिणो आहे? असांखे त पंहिंजी बुराई कढणी आहे। हाँ, अपनो भवन बुहार, नारायण तू बैठ के अपनो भवन बुहार, यानी पंहिंजो घर बुहारे साफ़ कर। तोखे छा करिणो आहे? ॿियनि जे घर में घणो कचिरो आहे। तेरे भावे जो करे भलो बुरो संसार। हर माण्हू पंहिंजे कर्मनि जी गति पाईंदो, पंहिंजा उहो पाप पुण्य भोगींदो। तोखे छा करिणो आहे? तूं पाण खे पूरो सुधारे वठो। तूं ठही वए कबीरदास, रविदास, अर्जुन महाराज, उद्धव ठही वए, मीराबाई, जनाबाई, सखूबाई ठही वियो तव्हां। न न त पाण खे ठीकु कयो। चओ हरे राम। मन ही त असांजो आईनो आहे भाई। छा वेठा ॿियनि खां पुछूं? पाण खे निहारियो, अखियूं बंदि करे ॾिसो केतिरे पाणी में आहियूं, पतो पइजी वेंदो। तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। आहा, चवनि था दुनिया खां केॾो बि भॼी वञे, हाँ, चाहे ज़ाल मुड़ुस खां लिकाए, मुड़ुस ज़ाल खां लिकाए, ॿार पंहिंजे माता पिता खां काई ॻाल्हि लिकाए, माता पिता पंहिंजे ॿार खां लिकाए, अरे चाहे शिष्य गुरूअ खां लिकाए, मरीज डॉक्टर खां लिकाए। हिते लिकाइण त न खपे, मान लो, पर पंहिंजे मन खां कीअं लिकाईंदो? असांखे त पतो ई आहे न असां कहिड़ा आहियूं। असां काथे पाप कयो आहे, काथे चोरी कई आहे, काथे निंदा कई आहे, काथे चुगली कई आहे, कंहिंसां कूड़ ॻाल्हायो आहे। असांखे त पतो ई आहे न। भीतर जेके राम जी वेठा आहिनि उहे त आवाज़ु ॾेई रहिया आहिनि न भाई। भीतर घट घट में राम जी। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न को। यानी भगवान अंदर हृदय में मन रूपी असांखे ॾेखारनि था, हे कमु न कर, हे ग़लति अथई, रोकींदा आहिनि, असां ॿुधंदा न आहियूं। चओ हरे राम। मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो, इस उजले दर्पण पर कोई धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। तॾहिं त प्रहलाद महाराज चवनि था कि सॼो संसार कोई जीते वठे तॾहिं बि उहो हारियल पियो आहे। असली जीत दुनिया खे जीतण में न आहे, असली जीत पंहिंजे मन खे जीतण में आहे। चओ हरे राम। रोज रोज हाराए छॾींदो आहे। 1000 बार असांजी इंसल्ट कंदो आहे मन, ॿिए कंहिंखे पतो न पवंदो आहे, असांखे त पतो आहे न। चओ हरे राम। असां चवंदासीं कूड़ न ॻाल्हाईंदासीं, कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं त भीतर ई भीतर असां शर्मिंदा न थींदासीं। असां चयोसीं हिकु माला सिमरन कंदासीं, हिकु ॾींहुं कयोसीं, ॿिए ॾींहं में छॾे छॾियोसीं, त इहो कपट कंहिंसां कयोसीं? पाण सां ई त कयोसीं। इहो कूड़ कंहिंसां ॻाल्हायोसीं? पाण सां ई त ॻाल्हायोसीं। ये पंहिंजी ज़बान जो निरादर कंहिं कयो? असां ई त कयोसीं। जॾहिं असां पंहिंजी ज़बान जो चवणु न मञींदासीं त ॿिया माण्हू असांजी ज़बान जो चवणु काॾो मञींदा भाई? ॿुधायो। चओ हरे राम।
असां चाहियूं था असां पंहिंजे ज़बान आहिनि वचन जो तिरस्कार कयूं ऐं ॿिया माण्हू असांजी ज़बान जी पूजा कनि। श्री कृष्ण गोविंद। इन करे चवनि था पिया हिते गति रुकी पई भाई भक्तनि जी भगवान सीताराम जी जे चरणनि में। ईअं असांजी बि गति रुकी पए जेॾी महिल सत्संग में विहऊं भगवान जे चरणनि में विहऊं भलो बुरो ओहो दोष गुण सभु भुलिजी वञूं लीन थी वञूं भगवान जे भक्तिअ में।